ॾिसो गुनाहगार सबको आहियूं, हर हिकु इंसान गुनाहगार आहे। धरती ते रहूं था, हर गुनाह सां गॾु थी थो वञे। थी सघे मां तव्हां खां वधीक गुनाहगार हुजां, इन जे करे इंसान आहे गुनाहगार आहे त कंहिंजी दिलि न रजाइण खपे, असांखे कंहिंजी दिलि आज़ादु न करणु खपे। इन फ़क़ीरनि जी इबादत। दोस्तो अस्सलाम वालेकुम, या अली इस्लाम मदद। जे तव्हांजो पंहिंजो मेज़बान इमरान अली लिस्काणी। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ुशि हूंदो। मुंहिंजा दोस्तो, हिन धरती में अल्लाह पाक जी कुझु अहिड़ी मख़लूक करे थी त उहा बि पाण हज़रत इंसान जहिड़ी आहे, पर बहरहाल उनखे जेको सो पाण आम लफ़्ज़नि में जेको सो फ़क़ीर जो लक़ब ॾींदा आहियूं। ऐं माशरे जे हिसाब सां ॾिठो वञे त उनखे जेको सो पहिरियों फ़क़ीर बि पाण चई सघूं था। त मुंहिंजा दोस्तो, अक्सर करे असां फ़क़ीर जेके पहिरियों फ़क़ीर आहिनि त अक्सर करे असां होटलनि ते तमामु ॾिठा हूंदा, शहर में, मार्केटनि में, दुकाननि ते जेको सो सदा हणंदा आहिनि त अलाह जे नाले ते असांजी मदद कयो। जेतिरी ज़रूरत आहे, या 10 रुपए जो सुवालु हूंदो आहे या 20 रुपए जो सुवालु हूंदो आहे त उहे चवंदा आहिनि त असांजी मदद कयो। त मुंहिंजा दोस्तो, उन्हनि खे त ख़बर आहे असांजी का वैल्यू न आहे, असांखे केरु यानी ॾिसण बि पसंदि नथो करे। उहो अलाह पाक जो नालो ॾींदा आहिनि त यानी मन बि अलाह जे नाले ते जेको असांखे 5-10 रुपया या 20 रुपया मिली पवनि ऐं असांजो गुज़र सफ़र हले। त मुंहिंजा दोस्तो, हीअ बि हिकु अलाह जी मख़लूक आहिनि ऐं अलाह जी मख़लूक मंझां आहिनि पाण जहिड़ा इंसान आहिनि जेके पाण फ़क़ीर जो लक़ब ॾींदा आहिनि। बल्कि उन्हनि जा बि नाला पाण वांगुरु आहिनि, उन्हनि जा बि घर में नाले जे मुताबिक़ पुकारियो वेंदो आहे, पर पाण ॿाहिरि जे हिसाब सां आम लफ़्ज़नि में चऊं त पहिरियों फ़क़ीर चवंदा आहिनि या फ़क़ीर चवंदा आहिनि। त मुंहिंजा दोस्तो, अक्सर करे होटलनि ते पाण ॾिसंदा आहियूं, अगरि असां पाण किथे चांहि वग़ैरह पीअंदा आहियूं या मार्केट में या किथे दुकाननि में बीहंदा आहियूं त सदा हणंदा आहिनि त अलाह जे नाले मदद कयो। उहो रिमांड न आहिनि कंदा त असांखे 200 जो, 100 जो, 50 जो, उहो फ़क़ति एतिरो ई चवंदा आहिनि त अलाह जे नाले असांजी मदद कयो। फ़क़ीर आहिनि, वेचारा आहिनि, पाण जहिड़ा हज़रत इंसान आहिनि। त मुंहिंजा दोस्तो, असां अफ़सोस सां मूंखे चवणो थो पवे मूंखे त उनखे जेको सो यानी न ॾियण बदिरां उन्हनि खे हिकु छिड़ब ॾींदा आहियूं, या त एॾो ॾटो ॿुटो सॻो लॻो पियो ऐं किथे कमाई नथो ऐं जेको ॿिनी पियो। अक्सर करे घुमिया फिरिया वेठा आहियूं, पर अल्हम्दुलिल्लाह अक्सर जॻहियुनि ते मूं ॾिठो आहे, केॾे केॾे माण्हुनि खे मूं बि चयो आहे त यार ईअं न चवंदा कयो। त बहरहाल इहो इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे। क़ुर पाक में अलाह पाक वाज़े तौर फरमायो आहे त अगरि तव्हां कंहिंजी मदद नथा करे सघो त कंहिंखे छिड़ब न ॾींदा कयो, कंहिंखे हथ वध न ॻाल्हाईंदा कयो। त मुंहिंजा दोस्तो, अगरि ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजे 10 या 20 रुपए ॾियण सां उनजो गुज़र सफ़र हली सघे, उन्हनि जे हिकु टाइम जो खाधे पीते जो गुज़र सफ़र थी वञे, उन्हनि जे बचनि जो थी वञे, अव्हांजे 10 रुपए जे ॾियण सां उन्हनि जो जेको सो यानी हिकु वेले जो मानी जेको सो थी सघे थो, जेके पाण वेलो चऊं त इन में अल्लाह बराज़ी, आले रसूल बराज़ी ऐं जेको सो हज़रत इंसान ख़ुशि ऐं ख़ुदा जेको सो पंहिंजे राय जे मुताबिक़ दुआदार हूंदा आहिनि। त मुंहिंजा दोस्तो, हू बि इंसान आहिनि, उन्हनि जी मदद कंदा कयो। अक्सर जॻहियुनि ते पाण ॾिठो आहे त ख़ुदारा ही पंहिंजा हिकु आम इंसान आहिनि, जिथे बि ॾिसंदा आहियूं हर शहर में असांखे मिलंदा, हर मार्केट में मिलंदा। हर तो हाणे जेको सो तक़रीबन ही ईद उल फितर जेको सो हींअर गुज़री वई आहे, जेको सो दोस्त कुझु आहे होटल ते असां वेठासीं त असां चांहि पे पीती त हिकु फ़क़ीर आयो। फ़क़ीर चयो जेको सो असांजी मदद कयो अलाह जे नाले। मूं जेको सो मूंखे 20 रुपया कढे ॾिना। त मुंहिंजा दोस्त, मां जेको सो पंहिंजी नेकी या सारा नथो कयां, हिकु रियल ॻाल्हि ॿुधायां थो जेको सो दोस्तनि छा मूंखे चयो उनजे मुताबिक़। त दोस्त, उनखे जेको सो 20 रुपया ॾिना ऐं जेको सो फ़क़ीर वरी मूंखे चयो त ईद जो वॾो संडो ॾींहुं आहे, मूंखे जेको सो 100 या 50 जो। त मूं हुनखे वरी खणी 100 रुपया ॾिनो। मुंहिंजो ईद जो ॾींहुं आहे, भला ठीकु आहे, को मसइलो न आहे। त फ़क़ीर त वीचारो हलियो वियो, हुनखे मूं ॾिना। त दोस्त हिकिड़े मूंखे चयो
त यार ही तूं हुनखे पहिरियां 20 रुपया ॾिना पोइ 100 रुपया ॾिनईं इहो भला छा आहे। त वरी ॿिए दोस्त वराणियो त दोस्त चयो त यार इमरान सखी थी वियो आहे। मूंखे हुन ते ॾाढी कावड़ आई, बल्कि कंहिंजे ठठोल करणु, बल्कि हुननि मूंसां पिया ॻाल्हायो यानी फ़क़ीर मुताबिक़ पिया चयो हुनखे, यानी हुन जे बारे में ग़लति ॻाल्हाइण ते यानी मूंखे यानी कावड़ पिया आई। त मुंहिंजा दोस्तो हुनखे मूं चयो त को यानी घुर्ज मुताबिक़ को सुवाल थो करे, हुनजी मदद करण में को हर्ज न आहे, बल्कि हिन में अल्लाह बि राज़ी आहे ऐं रसूल बि राज़ी आहिनि, मूंखे हिन जो अजुर अल्लाह पाक ॾींदो। त ॿिए दोस्त असांखे वराणियो त हा इमरान हाणे वाकई सखी थी वियो आहे, त असांखे बि हाणे जेको ई ॾेई ख़र्ची थिए ऐं जेको असांखे बि ॾेई जीअं फ़क़ीर जी मदद कई थी। मुंहिंजो तूं मूंखां अल्लाह जे नाले तां घुर, तूं 100-200 थो चवीं ऐं तोखे 1000 थो ॾियां। दोस्त खे मूं चयो मुंहिंजो तूं 100-200 जी ॻाल्हि थो करी ऐं तोखे 1000 थो ॾियां, तूं मूंखे अल्लाह जे नाले तां घुर। त हुनजो एतिरो बूथ थी वियो। त मुंहिंजा दोस्तो अक्सर करे असां हिननि ॻाल्हियुनि खे विसारे छॾियो आहे त फ़क़ीर आहे हुनखे का ज़रूरत आहे, असां बल्कि हुनजी मदद करण बजाए हुननि ते ठठोलियूं कंदा आहियूं। त मुंहिंजो त ज़िंदगी में असूल रहियो आहे मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो ज़िंदगी में असूल आहे ॻाल्हि हक़ सच जी सिधी चई ॾींदो आहियां। त पोइ भले मुंहिंजी जान खे ख़तरो हुजे छा बि हुजे पोइ उन खां न आहियां डिॼंदो, छो त मरणो त हिकिड़े ॾींहुं हूअं ई इंसान खे आहे, त पोइ डिॼणु छा ॾियो। त इन जे करे मुंहिंजा दोस्तो ही फ़क़ीर आहिनि, त इन्हनि जी मदद कंदा कयो। ही वीचारा अव्हां जे 10 या 20 रुपए ॾियण सां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि था। 10 रुपया अव्हां ॾिना, 5 रुपया ॿिए ॾिना, 20 रुपया ॿिए ॾिना, इन्हनि जो जेको गुज़र सफ़र थी वेंदो आहे। इन्हनि खे नथा ॾियो, को इशू न आहे, को मसइलो न आहे, को प्रॉब्लम न आहे, न ॾियो। उन्हनि खे मौत छिड़ब त न ॾियो, उन्हनि खे मौत जेको यानी घटि वधि त न ॻाल्हायो यार तूं ॾटो ॿूटो लॻो पियो, सॻो लॻो पियो ऐं जेको कमाई नथो, यानी इहा इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे। ऐं अगरि वरी ॾिसूं त का मिसाल बुरके माई ईंदी आहे त हुनखे जेको असां 200 ॾींदा आहियूं, 300 ॾींदा आहियूं। अक्सर जॻहियुनि ते मूं बि ॾिठो आहे मुंहिंजा दोस्तो, हुनखे जेको ॾेई छॾींदा आहियूं, पोइ त जेको इशारे ते कमु हूंदो आहे। बहरहाल मां कंहिंजे बारे में घटि वधि नथो ॻाल्हाए सघां, त अक्सर करे मूं उन्हनि जॻहियुनि ते ॾिठो आहे। त यानी इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे, कंहिंजी बि केरु बि आहे त हुनजी मदद कंदा कयो। हाणे दोस्तो मां तक़रीबन हैदराबाद वियसि, पाक आर्मी FCR जी जेको टेस्ट हुई उन्हनि जी ॾियणु वियसि। त हितां वियसि बस ते वेठसि, तक़रीबन 5 खां 6 फ़क़ीर आया, टंडवारा बीठी बस, त वरी उहा हली वरी हैदराबाद आया। त मां वञा थो बिल्कुलु हींअर जेको महांगाई जो दौरु हले पियो, हींअर जेको चङा भला हिननि ते जेको मजबूर थी विया आहिनि, हिननि जेको हुकुमरान जेको असांजो अहिड़ो हाल हीअं छर करे छॾियो आहे त चङा भला हींअर माशाल्लाह पिननि पिया, अल्लाह माफ़ी ॾिए। त मुंहिंजा दोस्तो तक़रीबन मूं त चवां थो 6 खां 7 सालनि जा जेको ॿार नंढा नंढा पिननि पिया, उहे चवनि पिया अल्लाह जे नाले असांजी मदद कयो, असांखे वटि जेको खाइण पीअण लाइ में कुझु बि न आहे। अहिड़ा फ़क़ीर मूं जेको ॾिठा आहिनि, अहिड़ी सदाहण आहिनि। पोइ दिलनि मजबूरी जेको अहसासु थींदो आहे, पोइ इंसानु मदद कंदो आहे, पोइ न आहे कंदो, पोइ जेको यानी हुनखे एतिराज़ करे हुनखे जेको ॿुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, इहो यानी इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे। त मुंहिंजा दोस्तो इन्हनि जी भारत त ही बि अल्लाह जी हिकु मख़लूक आहिनि, ही बि अल्लाह जी मख़लूक हिकु मज़ा आहिनि। मुंहिंजा दोस्तो इन्हनि जी भारत तो ख़ुदा जे वास्ते ही बि असां हज़रत इंसान जहिड़ा आहिनि ख़ुदा जे वास्ते। ऐं मुंहिंजा दोस्तो ॿी असां ज़रूरु ॻाल्हि शेयर कंदो वञा त तक़रीबन रमज़ान शरीफ़ में को मूं लेक्चर न ॾिनो, माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। रोज़ा शरीफ़ रमज़ान शरीफ़ में रोज़ा वग़ैरह रखियासीं, कुझु मसरूफ़ियूं थी वियूं, कुझु मसरूफ़ थियासीं ज़िंदगी जे हिसाब सां, त न बि ॾेई सघियासीं। कुझु जेको दोस्त आहे उन्हनि मैसेंजर ते व्हाट्सएप ते राब्तो कयो ते तव्हां जेको नथा अचो, त मां माज़रत थो कयां। जेके दोस्त आहिनि कुझु किन खे मूं जवाबु ॾिनो, किन खे न बि ॾिनो, त बहरहाल दिलि में न कनि। सभु मुंहिंजा जेको अज़ीज़ आहियो, मुंहिंजा जेके लिसनर आहियो, ॿुधंदड़ आहियो, त कुझु जेको दोस्तनि व्हाट्सएप ते मैसेज कया, वॉइस कया, उन्हनि खे जेको टाइम मिलंदो त व्हाट्सएप चेक कंदो, जवाबु ॾेई मिली वेंदो उन्हनि खे। त मैसेंजर ते अक्सर करे कुझु दोस्तनि खे मूं जवाबु न बि ॾिना, त उहे दिलि में न कनि, नाराज़ न थियनि। असांजी मोहबतूं साॻियूं आहिनि, असांजी मोहबत आहे, असांजी दुआ आहे असां अल्लाह पाक खे ख़ुशि कंदो। माशाल्लाह हाणे जेको रूटीन जे हिसाब सां लेक्चर ईंदा, त अॼु हिकिड़ो नज़रियो अव्हांजी समातनि ते पुॼायोसीं। ही फ़क़ीर आहिनि वीचारा,
जेको सो अवां जे जेको सो 10 या 20 रुपए ॾियण सां गुज़र सफ़र इन्हनि जो हले थो, ख़ुदा जे वास्ते इन्हनि जी मदद कंदा कयो। न जो तव्हांजी मर्ज़ी, इन्हनि खे ॿुथा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा कयो। को मसइलो न आहे, को प्रॉब्लम न आहे, उन्हनि खे न ॾियो, उन्हनि खे 5 रुपए न ॾियो, उन्हनि खे 10 रुपए न ॾियो, उन्हनि खे खपनि ई कोन था, उन्हनि खे जेको ॿुथा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा कयो। ही बि पाण जहिड़ा हिकु हज़रत इंसान आहे, उन्हनि खे गार वरी ईंदो सही वेंदा। फ़क़ीरनि वेचारा उन्हनि जी मदद कयो। अक्सर करे लतीफ़ बिटाई जा जेको सो लतीफ़ी जेके सो आहिनि फ़क़ीर, उहे सॾाईंदा आहिनि, कलंदर जा फ़क़ीर सॾाईंदा आहिनि। बहरहाल कहिड़ा बि आहिनि जेको सो असां गॾु सुवाल था कनि अलाह जे नाले खां, हू पंहिंजे मक़सद लाइ घुरनि त यानी नथा ॾेई सघूं, अलाह जे जेको सो यानी घुरनि था असांखे ॾियणु खपे। त मुंहिंजा दोस्तो ॿियो ते को बि पैगाम न आहे त महिरबानी कयो, इन्हनि जी मदद कंदा कयो। हीअ बि हिकु असां जहिड़ा इंसान आहिनि, हीअ बि असां जहिड़ी हिकु मख़लूक आहिनि जेके अलाह पाक ठाहियो आहे, ख़ुदा जे वास्ते इन्हनि जी मदद कंदा। मां जेको सो मुंहिंजा दोस्तो फ़ख़्रु महसूसु थो कयां त मां कंहिं सरदार कंहिं वॾेरे इन्हनि ते मूं वीडियो न आहे ठाही, ख़सीस फ़क़ीर ते ठाही आहे। त ठाहियां फलाणो वॾेरो आहे, सभु कंहिंजी मदद थो करे, बल्कि अहिड़ा मूं खोड़ ॾिठा आहिनि, उन्हनि जी मां जेको सो वीडियो ठाहे सघां थो न। त मां फ़ख़्रु थो महसूसु कयां हिकु ग़रीब फ़क़ीर ते मूं वीडियो ठाही आहे। त मुंहिंजा दोस्तो मां अलाह पाक जो शुक्र थो कयां जेको सो मूंखे अलाह सोच ॾिनी, तव्हांजे मुताबिक़ या जेको सो नज़र मुताबिक़ समर्थन जेको ॾियायो, ऐं इन्हनि ते दोस्तो अमल बि कजो। हीअ असांजी मख़लूक आहिनि, अलाह पाक जी बि जेकी मख़लूक आहिनि उन्हनि जी इबादत कयो। मुंहिंजा दोस्तो ॿियो अव्हां सां को मुंहिंजो अहिड़ो लेक्चर वग़ैरह कोन हो, बसि मुंहिंजा दोस्तो ज़हन ते हिकिड़ो ख़्यालु अची वियो, निमाज़ पढ़ी सो, निमाज़ खां पोइ जेको सो ख़्यालु आयो त लेक्चर थी वञे, ऐं जेको सो ऐं वरी मूं सोचियो त कहिड़े हिसाब सां ॾियां लेक्चर त ॾियां, पर यानी कंहिंसां रिलेटेड हुजे। पोइ मुंहिंजो फ़क़ीर आहे, उन्हनि जी जेको सो अक्सर जेका आहिनि ते पूरी ज़िंदगी में ॾिसंदा पिया, उन्हनि खे जेको सो ठठोलियूं पियो उन्हनि ते कयूं वञनि, उन्हनि ते इहो लेक्चर जेको सो ॾियां थो जेको सो माशाअल्लाह ॾिनमि साईं। ऐं मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे हिननि ते अमल बि कजो। ॾिसो गुनाहगार सभु को आहियूं, हर हिकु इंसान गुनाहगार आहे, धरती ते रहूं था, हर गुनाह सां न थी सघे, थी सघे मां तव्हां खां वधीक गुनाहगार हुजां, इन जे करे इंसान आहे गुनाहगार आहे, त कंहिंजी दिलि न रजाइणु खपे, असांखे कंहिंजी दिलि आज़ादु न करणु खपे, हिननि फ़क़ीरनि जी इबादत कयो। त मुंहिंजा दोस्तो हाणे जेको सो ॿारनि जो हल बि थोरो थिए पियो, नंढड़ा ॿार आहिनि, त मुंहिंजा दोस्त हाणे ॿिया कहिड़ा मोट लफ़्ज़ बि न आहिनि जो तव्हां ते समाधान ते पुॼायां। त हाणे मुंहिंजो दोस्त मुंहिंजी पंहिंजी मेज़बानी मौलाना इस्काणी खे ॾींदा आहिनि।